मट्टी की मूर्तियों का है मेला लगा हुआ, मट्टी की मूर्तियों का है मेला लगा हुआ, आंखें तलाशती हैं इंसान कभी कभी। अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद। इंसान ज़ात थियण हिकिड़ी पंहिंजे पाण में हिकिड़ी बका आहे। इंसान ज़िंदगी ऐं हिन धरतीअ जो मौजूदु आहे। हीअ धरती इंसान सां आहे ऐं असां में जेतिरी इंसानियत हूंदी तेतिरी धरतीअ जी बका हूंदी। मां नीना फ़िदा अॼु तव्हांजे प्रोग्राम रक्से रूह सां गॾु हाज़िर आहियां। हर ॾींहुं जीअं जीअं हर आचर ते ऐं छंछर ते असां प्रोग्राम में तव्हांजे साम्हूं ईंदा आहियूं। तव्हांजो फीडबैक मिलंदो आहे, ॾाढो मज़ो ईंदो आहे ऐं असां कोशिशि कंदा आहियूं त प्रोग्राम खे बहितरीन खां बहितरीन कयूं। अॼु जो जेको ड्रेस तव्हां ॾिसो पिया मुंहिंजो वाइट, उहो असांखे कटेसी एज़ अ कटेसी मिलियो आहे ऐं उहो सिंध फैशन वारनि जी तरफ़ खां मोहसिन अली जी जेकी पंहिंजी क्रिएशन आहे, सो ज़रूरु तव्हां वञी बाए कजो ऐं एॾो ख़ूबसूरत तव्हां ॿुधाइजो कीअं थो लॻे। असांजो अॼु जो महिमान असां न भुलंदासीं, सभु शयूं पंहिंजी जॻह ते। हिन प्रोग्राम में जीअं असां हर दफ़े बहितरीनु फ़नकार घुराईंदा आहियूं सिंध जे कुंड कुड़छ खां, ऐं इन खां अलावा असांजे सिंध खां अलावा जेके ॿिया सूबा आहिनि उतां बि घुराईंदा आहियूं। बहितरीनु बहितरीनु फ़नकार ईंदा आहिनि। असांजो मंच एॾो बहितरीनु आहे, सूफ़ी मंच, त असां कोशिशि कंदा आहियूं त नवां पुराणा मंझल आर्टिस्ट जेके अञा स्क्रीन ते न आया आहिनि उन्हनि खे बि तव्हांजे साम्हूं घुरायूं। सो अहिड़े नवनि हिकिड़नि चहिरनि मां आहे त साईं जेको आहे सो एतिरा ई बहितरीनु सीनियर फ़नकार असां सां गॾु आहिनि ऐं इन सीनियर फ़नकार सां तव्हांजी मुलाक़ात करायूं था। असां सां गॾु अॼु आहिनि अब्दुल्ला बलोच साहिबु। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मेहड़ खां तव्हांजो तालुक़ु आहे साईं? जी असांजो मेहड़ खां तालुक़ु आहे। ऐं तव्हां कराची में रहाइश पज़ीर आहियो? जी हा, हिन वक़्तु कराचीअ में रहाइश पज़ीरी मतिलबु सिखण जे हिसाब सां या तव्हांजो ज़िंदगीअ जो वहिंवार ई तव्हां खां स्टार्ट आहे? तक़रीबन गुज़िरियल कुझु साल थी विया आहिनि, हाणे त कराची में रहूं पिया। रहाइश हिते ई आहे, असुलु असांजो मेहड़ सां ई वास्तो आहे। सही सही जी हा, सही। कराची बि असांजो हब आहे ऐं सिंध जो दिलि आहे। जी हा, सो कराची सिंध आहे। बिल्कुलु। त ॻाल्हि इहा पई कजे त सिंध जा जेके फ़नकार आहिनि, जी हा, असांजा अॼु जा फ़नकार ज़्यादातर इन डोड़ में आहिनि त असां बसि अॻिते पहुचूं, स्क्रीन ते नज़र अचूं। त केतिरियूं स्क्रीन्स तव्हां उबूर करे हिन स्क्रीन ते पहुता आहियो? जी अल्हम्दुलिल्लाह, इहे अलाह जा वॾा मूं ते एहसान आहिनि। मां जेके बि सिंधी सैटेलाइट चैनल आहिनि ऐं उर्दू सैटेलाइट चैनल बल्कि बलोचिस्तान ताईं बि अल्हम्दुलिल्लाह परफॉर्मेंस करे चुका आहियूं। ऐं अॼु असां तव्हांजे साम्हूं आहियूं। हीअ ख़बर त न आहे असांजो काऊं प्रोग्राम आहे, बहरहाल ॾाढी ख़ुशी थी आहे तव्हांजे प्रोग्राम में आया आहियूं। ऐं अल्हम्दुलिल्लाह उमेद आहे त तमामु इंशाअल्लाह ताला जेके ऑडियंस आहे, ॾिसण वारा ॿुधण वारा ख़ुशि थींदा इंशाअल्लाह। इंशाअल्लाह। तव्हांखे मां लाइव परफॉर्म कंदे ॾिठो आहे, ॾाढो ज़बरदस्त लॻो। उनजे करे तव्हांखे हिन असां मंच ते घुराए छो जो तव्हां सूफ़ी बि ॾाढो ज़बरदस्त ॻाईंदा आहियो। सूफ़ी कलाम जी अगरि पहिरीं स्टार्ट इब्तिदा कजे त छा खां कंदो तव्हां? जी मां तव्हांखे साईं सचल साईं जी काफ़ी आहे उहा ज़रूरु। छो जो सचल असांजो सूफ़ी मंच आहे ऐं सचल असांजो भलोड़ हिकिड़ो बहितरीनु शाइर आहे, सूफ़ी शाइर आहे ऐं सचल असांजी सिंध जी पहचान आहे। सो बिस्मिल्लाह रहमान। ओ आया मुख वेखण, आया मुख वेखण, हो आया मुख वेखण। खोल दीदार दिखाओ, मैं आया मुख वेखण। गुंज खोल दीदार दिखाओ, मैं आया मुख वेखण। आया मुख वेखण, आया मुख वेखण, आया मुख वेखण। गुंज खोल दीदार दिखाओ, मैं आया मुख वेखण। गुंज खोल दीदार दिखाओ, मैं आया मुख वेखण। ओ आया मुख वेखण, आया मुख वेखण, आया मुख वेखण। गुंड खोल दीदार दिखाओ, मैं आया मुख वेखण। है गुंड खोल दीदार दिखाओ, मैं आया मुख वेखण। पापा से तेरा विच खड़ियां,
पापा ज़ेब पेरां विच कड़ियां हाय पापा ज़ेब पेरां विच कड़ियां पापा ज़ेब पेरां विच कड़ियां छेरियां कूछ मिकाओ मैं आया मुख वेखण गुंड खोली दीदार दिखाओ मैं आया मुख वेखण ओ आया मुख वेखण आया मुख वेखण आया मुख वेखण गुंड खोली दीदार दिखाओ मैं आया मुख वेखण है गुंड खोली दीदार दिखाओ मैं आया मुख वेखण पहरे पोशाका वेश नूरानी पहरे पोशाका वेश नूरानी ओ पहरे पोशाका वेश नूरानी पहरे पोशाका वेश नूरानी छोटा चंदन चखाओ मैं आया मुख वेखण गुंड खोली दीदार दिखाओ मैं आया मुख वेखण ओ आया मुख वेखण आया मुख वेखण आया मुख वेखण गुंड खोली दीदार दिखाओ मैं आया मुख वेखण गुंड खोली दीदार दिखाओ मैं आया मुख वेखण हाल सचलदा मालूम तेकू हाल सचलदा मालूम तेकू ओ हाल सचलदा मालूम तेकू हाल सचलदा मालूम तेकू सायल कू न सिखाओ मैं आया मुख वेखण गुंड खोली दीदार दिखाओ मैं आया मुख वेखण ओ आया मुख वेखण आया मुख वेखण आया मुख वेखण गुंड खोली दीदार दिखाओ मैं आया मुख वेखण गुंड खोली दीदार दिखाओ मैं आया मुख वेखण ओ आया मुख वेखण आया मुख वेखण आया मुख वेखण गुंड खोली दीदार दिखाओ मैं आया मुख वेखण है गुंड खोली दीदार दिखाओ मैं आया मुख वेखण गुंड खोली दीदार दिखाओ मैं आया मुख वेखण मैं आया मुख वेखण मैं आया मुख वेखण नू क्या बात है ऐं तमामु ज़बरदस्त असांजो फ़क़ीरी रंग घुंड खोल दीदार तमामु ज़बरदस्त सोरा फ़क़ीर साईं ॻायो सोरा फ़क़ीर खां पोइ घणनि असांजी फीमेल्स आर्टिस्ट बि कयूं तव्हांजो बि सुठो अंदाज़ हुयो माशाल्लाह सां जीअं असांजी मेहड़ आहे उते माओ ॾाढो मशहूरु आहे आवाज़ में मिठास हिन माए जे करे आया ज़्यादा रियाज़त आहे छा आहे जी अदी मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां छा हिते हिकिड़ो कुदरती ॾात हूंदी आहे जंहिंखे रब ताला ॾे कंहिंजो आवाज़ मिठो हूंदो आहे कंहिंजो कीअं हूंदो आहे पर दरअसल हूअं बि असांजो अहिड़े शहर सां वास्तो आहे जो ऑलरेडी माना ज़रूरु आवाज़ में मिठाण त उन हिसाब सां बि थी सघे आई हुजे हू कुदरती ॾात आहे रब जी तरफ़ां जेकी आहे अलाह जी में न माशाल्लाह सां हर इलाइक़े जो पंहिंजो हिकिड़ो अंदाज़ हूंदो आहे उनजो मिठास ऐं उनजो जेको बि उतां जो सवादु सरूर आहे उहो आवाज़ में उन शख़्सियत में ज़रूरु ईंदो आहे विचोलो तबको आहे असांजो सो उनजे करे असां मिठा माण्हू ॾाढा आहियूं ख़ैर सभु सॼी सिंध सोन आहे ऐं सोन मां असांजो बि हिकिड़ो ज़रूरु हिसो आहे सिख्या जी अगरि ॻाल्हि कयां थी त सिख्या कॾहिं खां स्टार्ट कयव कीअं शौक़ु जाॻियो छा जी मूंखे ही शौक़ु त नंढपण में ई स्कूल लाइफ में जॾहिं
मां पढ़ंदो हुउसि, नंढो हुयुसि। पोइ हुते मूंखे कंहिं दोस्तनि मूंखे माना चयो त यार तव्हां कुझु ॿुधायो, छो त मां हूअं बि माना ॻाईंदो रहंदो हुउसि, माना पंहिंजे मुंहं सां गुनगुनाईंदो रहंदो हुउसि। पोइ हुते असांजो बैंड मास्टर उस्ताद ग़ुलाम क़ादिर चांडियो, असांजे मेहर शहर जो हुयो, उहो हींअर हिन दुनिया में न आहे रहियो, अलाह साईं हुनखे जन्नत में जॻहियूं ॾींदो। सो उन्हनि वटि वियासीं वरी, ऐं उन्हनि वटि असां सिखिया जेकी आहे शुरूआति जेकी राग जी, उन्हनि वटि सिखिया असां कईसीं। अल्हम्दुलिल्लाह लेकारी जेकी बि हुई उन्हनि असांखे ॾसी सेखारी। ऐं पोइ स्कूल जे टाइम में बि काफ़ी असां प्रोग्राम कयासीं, स्टेज ते जेके प्रोग्राम थींदा आहिनि अल्हम्दुलिल्लाह काफ़ी हुते कयासीं। ऐं पोइ आस्ते आस्ते हीअं ॼाण थींदी वई, अल्हम्दुलिल्लाह हींअर बि अञा बि सिखूं पिया असां। मतिलबु स्टार्टिंग क्लासिकल खां कयव, मां सिखण जो छा जॉनरे कहिड़ो, कहिड़ी सिंफ पक्की अथव? जी हा, फोक हुयो। हा जी, क्लासिकल फोक में स्टेजिस कहिड़ियूं कहिड़ियूं, मतिलबु हिकिड़ी त टीवी तव्हांजी थी वई, सैटेलाइट चैनल्स जेके बि आहिनि, स्टेज इन कहिड़ी तव्हांखे लॻे थी कहिड़ी वॾी स्टेज ते मां हिन ते परफॉर्म कयो आहे? जी, जेकी स्टेज जेकी मुंहिंजी पहिरियां हुई उहो त मां पंहिंजे स्कूल जे जेकी मुंहिंजी स्टेज हुई स्कूल लाइफ में, उन टाइम में त चैनल शायदि न हुया, तक़रीबन इनखे काफ़ी अरसो थी वियो आहे। पोइ चैनल जॾहिं आया त पोइ अल्हम्दुलिल्लाह उते बि स्ट्रगल कोशिशि करे माना आयासीं चैनल ते। बाक़ी जेकी पहिरीं असांजी जेकी परफॉर्मेंस हुई उहा स्कूल में ई हुई। माना हाणे जेके तव्हां जिते परफॉर्म कंदा आहियो त उहे हूंदा न के माग हूंदा जिते तव्हां वञी करे परफॉर्म कंदा? अल्हम्दुलिल्लाह हिन वक़्तु त काफ़ी रेडियो ते प्रोग्राम कयल आहिनि पंहिंजा, अल्हम्दुलिल्लाह चैनल ते बि काफ़ी प्रोग्राम थियल आहिनि। हूअं बि शादियुनि मुरादियुनि में जी हा वेंदा आहियूं, प्रोग्राम कंदा रहंदा आहियूं, महफ़िलुनि में कंदा रहंदा आहियूं। महफ़िलुनि जो अगरि तव्हांखे मोर चइजे त सही ॻाल्हि आहे। जी जी बिल्कुलु। ऐं हक़ीक़त पुछो त मां त हिते चैनल जो प्रोग्राम आहे, माशाअल्लाह मूंखे ॾाढी ख़ुशी थी। सूफ़ी अज़म जो प्रोग्राम आहे, छो त सूफ़ी खे ॻाइण सां हिकिड़ो अजीब सुरूर ऐं सुकून मिलंदो आहे। ज़रूरु। छो त इन में माना हिकिड़ी ॼण इश्क जेको अलाह सां इश्क इंसानु करे थो, अखियुनि में दिलि में सॼो माना उड़े तसवर हलियो वेंदो आहे माण्हू जो, जॾहिं माण्हू इश्क स्टार्टिंग ई इन ई शइ सां थींदो आहे जॾहिं तव्हांजे अंदर में नरमाई हूंदी आहे, नरमाइश हूंदी आहे। इश्क जी इब्तिदा तॾहिं थींदी आहे, पोइ इश्क खे तव्हां ॻोल्हियो, हीउ सफ़र ऐं ॻोल्हा जो आहे जेको लोचे सो लभे। सो ॿियो छा असां रंग था ॿुधूं तव्हांजे? जी ॿियो साईं सावल मीराली साहिब जो तमामु सूफ़ी गीत लिखियलु आहे, अॼु ताज़ो लिखायो आहे, हिन प्रोग्राम जे लाइ लिखायो आहे, उन तव्हांखे तमामु पसंदि। असांजे प्रोग्राम खे शर्फ़ हासिल आहे त सूफ़ी साहिब जो असांजो कलाम। जी हा जी ज़रूरु, साईं सावल मीराली साहिब जो कलाम। बिस्मिल्लाह। सूफ़ी ही सा हुआ है सूफ़ी, सिर पिया है सूफ़ी ही सा हुआ है सूफ़ी, मुर्शिद मुझो हुजूर शहनशाह हुआ है सूफ़ी, सिर पिया है सूफ़ी ही सा हुआ है सूफ़ी, सिर पिया है सूफ़ी ही सा हुआ है सूफ़ी, मुर्शिद मुझो हुजूर शहनशाह हुआ है सूफ़ी, सिर पिया है सूफ़ी ही सा हुआ है सूफ़ी, सिर पिया है सूफ़ी ही सा हुआ है सूफ़ी। अखड़ने में यार वाहे, तन मन में यार वाहे, वाहे तन मन में यार वाहे, अखड़ने में यार वाहे, तन मन में यार वाहे, अल्लाह सो अंतर वारो अल्लाह वाहे सूफ़ी, सिर बिया है सूफ़ी ही सा हुआ है सूफ़ी, सिर बिया है सूफ़ी ही सा हुआ है सूफ़ी, मुर्शिद मुझो हुजूर शहनशाह हुआ है सूफ़ी, सिर बिया है सूफ़ी ही सा हुआ है सूफ़ी, सिर बिया है सूफ़ी ही सा हुआ है सूफ़ी। जी गिला कयूं न कंहिंखे कुझु बि चऊं न, जी गिला कयूं न कंहिंखे कुझु बि चऊं न, कंहिंजी गिला कयूं न कंहिंखे कुझु बि चऊं न, जेको जिते जो आहे जेको जिते सो वाह वाह है सूफ़ी, सिर बिया है सूफ़ी ही सा
हुआ है सूफी, सिर भी आहे सूफी, ईसा हुआ है सूफी, मुर्शिद मुझो हुजूर शहनशाह हुआ है सूफी, सिर भी आहे सूफी, ईसा हुआ है सूफी, सिर भी आहे सूफी, ईसा हुआ है सूफी। सावल जैसी नो साफा मीराली गुनाह माफा, सावल जैसी नो साफा मीराली गुनाह माफा, सावल जैसी नो साफा मीराली गुनाह माफा, मस्तन जी नगरी मस्तन जी जहानपुर दरगाह है सूफी, सिर भी आहे सूफी, ईसा हुआ है सूफी, सिर भी आहे सूफी, ईसा हुआ है सूफी, मुर्शिद मुझो हुजूर शहनशाह हुआ है सूफी, सिर भी आहे सूफी, ईसा हुआ है सूफी, सिर भी आहे सूफी, ईसा हुआ है सूफी, मुर्शिद मुझो हुजूर शहनशाह हुआ है सूफी, सिर भी आहे सूफी, ईसा हुआ है सूफी, सिर भी आहे सूफी, ईसा हुआ है सूफी। ज़बरदस्त इन ई कलाम सां हिकु नंढड़ी साही पटियूं। सो साही जे मामले में अगरि असां थोरी देरि थी वञे त तव्हां हिते स्टे कजो ऐं ॾिसंदा रहो। रक्से रूहानी नाफ़िदा सगन। भली कर नाज़रीन, तव्हां सभिनी खे वरी असांजे रक्से रूह जे मंच ते ऐं तव्हां ॿुधी रहिया आहियो अब्दुल्ला बलोच साहब खां बहितरीन सॉन्ग्स ऐं बहितरीन कलाम ऐं बहितरीन तव्हांजी आवाज़ ऐं अंदाज़। सही जेको अंदाज़ जेको बि फ़नकार अपनाईंदा आहिनि उहो कंहिंखां न कंहिंखां इंस्पायर थी कंदा आहिनि। तव्हांजी इंस्पिरेशन केरु आहे म्यूज़िक में? जी उहो त हूअं त मुंहिंजो रूहानी उस्ताद जेको आहे उस्ताद मोहतरम शमन मीराली साहिबु आहे। बाक़ी दरअसल कापी मां कंहिंजी करणु पसंदि न कंदो आहियां। हीअ जेको बि आहे मूंखे अलाह जे ॾिनल हिकिड़ी ॾाढ धणी आहे ऐं जेको मां कंहिं मूंखे दरअसल कापी करणु पसंदि आहे त मां अब्दुल्ला बलोच आहियां, मां अब्दुल्ला बलोच आहियां। अब्दुल्ला बलोच आहे त उहो ई नज़र अचे। असांजा फ़नकार घणा तर जेके आहिनि सो छा कंदा आहिनि, जो जेको उस्ताद आहे पोइ उनजो ई अंदाज़ अपनाईंदा आहिनि। उस्ताद शमन मीराली उन जी जॻह केरु नथो वठी सघे। सही ॻाल्हि आहे। संदसि जा फर्ज़ंद बि नथा वठी सघनि। सही ॻाल्हि आहे। सो उनजे करे मूंखे पाण खे माना जेको मूंखे कुदरत जी तरफ़ां जेको ॾात मिलियल आहे मां उन में ख़ुशि आहियां, उन में मुतमिन आहियां। असांजे पंहिंजे फ़नकारनि जी जेके बि असांजे सिंध जा फ़नकार आहिनि, कोई बि ॿुधण बि चाहींदासीं त शमन मीराली जो हिकिड़ो अंदाज़ आहे, उनखे माण्हू पसंदि कंदा। उनजे ॿिए अंदाज़ खे कॾहिं बि कोई बि उनखे उहा मञता मिली नथी सघे। त उहो पंहिंजो फ़नकार पंहिंजे नाले सां अचे त उहो अञा बि बहितरीनु, उहो बहितर आहे। सो अब्दुल्ला माना अब्दुल्ला आहे, उहो कंहिंजी कॉपी न कंदो। इंशाल्लाह सॼी ज़िंदगी ईअं रहंदासीं। सही सही। इंशाल्लाह कामयाबी त उहा रब ताला जे हथ में आहे। जेको इंसानु महिनत करे थो उनखे उनजो ज़रूरु फल हिकिड़े ॾींहुं मिले थो इंशाल्लाह ताला। असां बि हींअर तव्हांजे साम्हूं आहियूं। इंशाल्लाह असांखे जेके बि सिंध वारा ॾिसनि था ऐं मां उन्हनि जो शुक्रगुज़ार आहियां ऐं उमेदु आहे त उहे बि असांखे दुआनि में यादि कंदा। ज़रूरु। सिंधी जी जेकी बि शाइरी आहे, घणे तर कंहिंखे कहिड़े शाइर खे तव्हां घणो ॻायो आहे? जी मां जेको उस्ताद बुखारी खे मूं घणो ॻायो आहे। घणो ॻायो आहे? जी हा, महफ़िलुनि में ऐं किथे बि जेॾी महिल मूंखे हिकिड़ी तमामु हिकिड़ी ख़ुशी थींदी आहे जॾहिं मां उस्ताद बुखारी खे ॻाईंदो आहियां, छो त उन्हनि जहिड़ो को शाइर मुंहिंजे नज़र में त कोन आहे। वाह वाह वाह। सही। हाणे भला असांखे तव्हां छा था ॿुधायो? कहिड़ी शाइरी, कहिड़ो राग, कहिड़े पाठ मां, कहिड़े ठाठ मां छा था ॿुधायो? हींअर मां तव्हांखे तमामु सूफ़ी मशहूरु कलाम ॿुधायां थो। उमेदु आहे त ॿुधंदड़नि खे ॾिसंदड़नि खे इंशाल्लाह पसंदि ईंदो। ज़रूरु। सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे। सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे।
सूफीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे सूफीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हर जाए तुझे हुस्न जो जलवो व नजर में जलवो व नजर में हर जाए तुझे हुस्न जो जलवो व नजर में जलवो व नजर में जलवो व नजर में हिन मोहब्बती मिजाज खे सम्झण त ॾुखियो आहे हिन मोहब्बती मिजाज खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे सूफीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे सूफीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे पाण ॻोल्हींदड़ आयो आहे पाण खे ॻोल्हणा पाण खे ॻोल्हणा पाण ॻोल्हींदड़ आयो आहे पाण खे ॻोल्हणा पाण खे ॻोल्हणा पाण खे ॻोल्हणा हिन हमदम हमराज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन हमदम हमराज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे सूफीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे सूफीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे केर वता जे थो अंदर में पयो बोले ही केर वता जे थो अंदर में पयो बोले अल्लाह जे आवाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे सूफीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे सूफीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे सूफीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे सूफीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो क्या बात है तमामु ज़बरदस्त सूफ़ी जे सोज़ साज़ खे ऐं माशाल्लाह साईं इमामदीन रखण साहिब जो कलाम सतारी साहिब ऐं बहितरीन असांजे मुल्क जो सरमायो जी माशाल्लाह हाणे त उन्हनि जे पोइ जेके पोयां आहिनि उहे इन्हनि खे संभालियो अथनि तमामु ज़बरदस्त हिकिड़ो जॾहिं बि कोई बि सूफ़ी जी ॻाल्हि थींदो आहे साईं रखण साहिब सतारी साहिब जो नालो ईंदो आहे तमामु ख़ूबसूरत निभायो तव्हां वॾी महिरबानी इन इश्क सां कॾहिं लौं लॻो या इन इश्क में कॾहिं फाथव जी दुनिया जे इश्क खां त असांखे तौबा ज़ारी आहे बाक़ी जेको
ही जेको इश्क आहे ही इश्क अहिड़ो आहे जो असांखे आख़िर में बि कमु ईंदो अहं, ही जेकी सिफ़त सना आहे ऐं अलाह जी शान में ऐं उन्हनि जो शान बयानु करणु मुर्शिदनि करीमनि जो इहा हिकिड़ी वॾी सिफ़त आहे वॾी सना वाह, आहे वाह, वाह। इन खां वधीक ॿियो को बि इश्क न आहे मुर्शिद त उहे हूंदा आहिनि जेके तव्हांखे अंदरां धोई कढनि जी हा बिल्कुलु सो अहिड़ा कलाम इहे जेके बि लिखंदड़ जी हाँ। उहो पंहिंजे उन मंज़िल ताईं पहुची करे पोइ लिखंदा आहिनि जी बिल्कुलु अलाह जी आवाज़ खे सम्झणु सुभान त अल्लाह ॾुखियो आहे सुभान अल्लाह जेतिरो आसान आहे ओतिरो ॾुखियो बि आहे जी हा बिल्कुलु पर पंध आहे जेतिरो पुॼे तेतिरो करे हिकिड़ी सम्झाणी आहे हिकिड़ी सम्झाणी आहे सम्झाणी। बिल्कुलु सो माशाल्लाह सां इश्क माना तव्हां तोबा कई आहे न, छा आहे त तव्हांखे ख़बर आहे त इश्क जेको आहे सो इंसान असां नथा चऊं त सभिनि खे त बेवफ़ाई आहे पर इश्क ज़ात जेको इंसान जेकी ज़ात आहे उन में घटि वफ़ाई आहे उमेद घटि आहे उमेद घटि आहे हा असां पाण बि त इंसान आहियूं असां वो पाण बि नहीं तो इंसान हम ही आहियूं सही इंसान आहियूं पर इंसान आदम खां बि त ग़लती थी वई हा सो इंसान ख़ता आहे जो ख़ता जो घर ख़ता जे घर जी ॻाल्हि आहे आदम इंसान जी- ख़ता जो घर आहे सही ॻाल्हि आहे या। पर जेतिरो थी सघे असां पाण निभायूं उन ॻाल्हि खे जी हा हिन इश्क में हीअ इब्तिदाई इश्क जी तॾहिं थींदी आहे जॾहिं तव्हांजो मिज़ाज खां स्टार्ट थींदो आहे पंहिंजे पाण सां इश्क बि त अलाह सां इश्क आहे जी हा बेशक पंहिंजे पाण सां इश्क आहे तव्हांखे जी हा बिल्कुलु पंहिंजे पाण सां बि इश्क आहे ऐं पंहिंजे ॿचनि सां बि इश्क आहे वाह 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 पंहिंजे ॿचनि खे जेतिरो थी सघे त एतिरो तालीम बि माण्हू ॾियारे ऐं उन्हनि सां ख़ुशि गुज़ारे उन्हनि खे दुनिया जूं ख़ुशियूं ॾिजनि सो बचड़नि में माशाल्लाह केरु शौक़ु आहे ज़्यादातर हिन म्यूज़िक में अचण जो या को आहे जी मुंहिंजे ॿचड़नि खे त शौक़ु दिलि त चवंदी अथनि मूंसां गॾु प्रोग्रामनि ते बि हलंदा आहिनि बहरहाल इहा अञा ॻाल्हि कई कोन अथनि त उहो असांखे बि शौक़ु आहे नशे जो अच्छा 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 बहरहाल असांखे बि पंहिंजो अलस्ती शौक़ु थियो असांखे बि बाबा चयो न हो त बाबा तव्हां ॻाईंदा आहियो चाहे छा पर पोइ जॾहिं उन्हनि खे ख़बर पई त पोइ ख़ुशि थिया हिन ॻाल्हि ते हुननि चयो त माशाल्लाह तव्हां ॻायो था ऐं जॾहिं मां ॻाईंदो हुउसि त मुंहिंजे वालिद साहिब खे मुबारकूं ॾींदा हुआ यार तव्हांजो छोकिरो तमामु भलो थो ॻाए वाह वाह माशाल्लाह पोइ उनखे ख़ुशी थींदी हुई चवंदा हुआ तव्हां भले महिनत कयो तव्हां भले अॻियां खे अॻियां अचो सुठी ॻाल्हि आहे सो असांखे हाणे छा था ॿुधायो ऐं कहिड़ो कलाम जी हींअर हिकिड़ो अमर जीजल जे शान में हिकिड़ो पंजाबी आहे कलाम सूफ़ी कलाम आहे मां तव्हांजे पेश नज़र कंदुसि असांजी पंजाब बि सूफ़ीज़म में पोइते न आहे सो जी हा। माशाल्लाह हमेशह उन्हनि जो तमामु बहितरीनु सॉन्ग्स ऐं कंपोज़िशन्स रहियूं आहिनि जी हा। बिस्मिल्लाह कयो पोइ माए नी में किनू आखां माए नी में किनू आखां ओ दर्द विछोड़े दहालनी माए नी में किनू आखां मुर्शिद वाला ओ दुहा दुखे मेरे मुर्शिद वाला जिए भुलाती वे पालनी दर्द विछोड़े
दहालनी माए नीम किन्नू आखा ओ माए नीम किन्नू आखा सूला दा सालण ओ दुखा दी रोटी सूला दा सालण ए हो दबालण बालनी माए नीम किन्नू आखा ओ माए नीम किन्नू आखा ओ दर्द विछोड़े दालनी माए नीम किन्नू आखा ओ माए नीम किन्नू आखा ओ दर्द विछोड़े दालनी माए नीम किन्नू आखा ओ माए नीम किन्नू आखा ओ माए नीम किन्नू आखा जॾहिं जॾहिं बि माउ जी ॻाल्हि ईंदी आहे त इंसानु सेंटिमेंटल थींदो आहे ऐं असांजी जेकी माइरूं आहिनि जेके अलाह साईं उन्हनि खे जेके जंहिंजी हिन दुनिया मां लाॾाणो करे विया आहिनि उन्हनि खे जन्नत नसीब करे जंहिंजूं ज़िंदा आहिनि उन्हनि जी क़दुरु कनि सो इन ई बहितरीन हिकिड़े मैसेज सां गॾु असां नहिड़ी हिकिड़ी ब्रेक ते था वञूं ऐं नहिड़ी साई खां पोइ तव्हांजे साम्हूं रहूं था अचूं था ऐं काॾे न वञूं आशिक हजार आशिक हजार आहिनि अव्हां जा आशिक हजार आहिनि असांजी यारी क़बूल पैशल असांजी यारी क़बूल पैशल असल खां अव्हां जी बानी असुल खां अव्हां जी बानी हो बदी बिचारी कबूल पैशल हो बदी बिचारी कबूल पैशल अव्हां जा आशिक हज़ार आहिनि महबूब साईं अव्हां जे हथ में नसीब आहे ग़रीब हिन जा महबूब साईं अव्हां जे हथ में नसीब आहे ग़रीब हिन जा करियूं कनीज़ अव्हां जे दर जी करियूं कनीज़ अव्हां जे दर
अॼु त माशाल्लाह सां अॼु त वरी तव्हां असांजे म्यूज़िशियंस खे बि मज़ो अची वियो। आपसे मैं आज पूछना चाहूँगी कि आपको मेरी गायकी कैसी लगती है? माशाल्लाह भाई आज हमारे लिए जो है वो विजय साहब ने तालियां बजाई, यानी इनको ये कलाम बहुत पसंद है। अदा तहां के कीअं लॻो? तमामु बहितरीनु। मां त माना जेको ॾिसां पियो त तव्हां माना हूअं त होस्ट आहियो, जी जी, पर मां जॾहिं तव्हां ॻाईंदे ॾिठो त मां चयो तव्हां तमामु सुठो ॻायो था। तव्हां थैंक यू सो मच। छो जो असां बहितरीनु सिंगर आहियो तव्हां। तालिब इल्म, मां हमेशह चवंदी आहियां तालिब इल्म आहियूं। तमामु बहितरीनु। सो माशाल्लाह सां असां तव्हांखे सॉन्ग ॿुधायो, तव्हांखे इहो सूफ़ी सॉन्ग बि वणियो हूंदो इनशाला। ऐं जीअं त असां ॿुधाईंदा आहियूं, चवंदा आहियूं त तालिब इल्मी जेकी आहे न, उन में रही करे तव्हां ॾाढियूं शयूं करे सघो था। उस्ताद जॾहिं सॾाइणु शुरू कंदा हो, पोइ तव्हां ते हिकिड़ी मोहर लॻी वेंदी आहे, पोइ तव्हांखे हर शइ परफेक्ट करणी हूंदी आहे। स्टूडेंट थियण में तव्हां केतिरी बि ग़लतियूं कोताहियूं कयो, तव्हांखे माफ़ हूंदी आहे। तव्हां छा था चवणु चाहियो, उस्ताद चवणु चाहींदव? जी मां त पाण खे उस्ताद कोन थो सॾाइणु चाहियां, छो त माना उस्तादी वॾी शइ आहे। वॾी शइ आहे उस्तादी जेकी आहे न, फ़न में त हे फ़न हिकिड़ो समुंड आहे। बहरहाल हुनरी ॻाल्हि रोज़ी था कयूं, बाक़ी हीउ जेको फ़न आहे इहो तमामु हिन जी का वसी न आहे। हिनखे जेतिरो माण्हू सिखे ओतिरो घटि आहे। बहरहाल महिनत माण्हू करे, रियाज़ करे, उहा त जाम सुठी ॻाल्हि आहे। तव्हांजो हीउ मतिलबु मां इहो पुछां त प्रोफेशन बि इहो ई अथव तव्हांजो? हक़ीक़त पुछो त मुंहिंजो इहो ई आहे, प्रोफेशन आहे हक़ीक़त इहो आहे। सही सही। पोइ असांजे प्रोग्राम में अची करे तव्हांखे कीअं लॻो? मूंखे ॾाढी ख़ुशी थी माशाल्लाह। हींअर जीअं माना टाइम ख़तमु थियण जो थिए थो, तीअं मूंखे माना ॼण अञा सोचां पियो त प्रोग्राम अञा हले अञा हले हा, 2 कलाक कयूं पोइ। हा मूंखे त इहो थो लॻे त, छो त तमामु हिकिड़ो मज़ो पियो अचे। तमामु सुठो सूफ़ी अज़म जो प्रोग्राम आहे, तमामु बहितरीनु प्रोग्राम आहे। ऐं इन खां वधीक ॿियो छा हुजे असांजे लाइ। कुझु चवणु चाहींदो पंहिंजे ऑडियंस खे, पंहिंजे फैंस खे? जी मां सभिनि खे इहो चवणु चाहींदुसि त हमेशह सच ॻाल्हायो, हमेशह कंहिं बि इंसान जे कमु अचो, ॾुखे वक़्त में कमु अचो, बहितर आहे। ऐं कंहिंजी बि दिलि आज़ारी न कयो। वाह वाह वाह, सुठी ॻाल्हि आहे। ऐं जेको बि जंहिं फील्ड सां वाबस्ता आहे, उहो पंहिंजी फील्ड सां पंहिंजी सचाईअ सां महिनत करे। सचाई जेकी आहे सो हमेशह कामयाबीअ जी तरफ़ वठी वेंदी आहे। जेतिरो थी सघे ॿियनि जी मदद करण सां तव्हांजो पंहिंजा रस्ता आसान थींदा आहिनि। असल में तव्हां उहो पंहिंजे लाइ ई रस्तो ठाहींदा आहियो जे ॿियनि जी हेल्प कयो था। सो अॼु जो प्रोग्राम हिते असां वाइंड अप कयूं था ऐं आख़िर में हिकिड़ो ज़रूरु कलाम ॿुधंदासीं। तव्हां असांखे फीडबैक ॾियणु न विसारींदो, छो जो तव्हांजी फीडबैक सां असांखे ख़बर पवंदी आहे त असांजो प्रोग्राम केतिरो मशहूरु आहे या कहिड़ी तरफ़ असांखे वठी वञणु खपे। तव्हांजी सजेशन्स असांजे लाइ तमामु मायने थियूं रखनि। सो असांजो प्रोग्राम ॾिसंदा रहंदा कयो हर आचर छंछर ते शाम जो 6 बजे खां 6:30 ताईं। सो प्रोग्राम ईअं ई हलंदो रहंदो ऐं असां नया नया फ़नकार आणींदासीं। हिते अॼु जे प्रोग्राम में असां ख़ुदाफ़िज़ कयूं था ऐं आख़िर में अदा खां हिकिड़ो कलाम ज़बरदस्त ॿुधंदासीं। सो मोकिलाइणी न आहे। ऐं तव्हां आख़िर में छा ॿुधाईंदा? जी हींअर एजाज़ साईं जो सूफ़ी कलाम आहे तव्हांजे पेश नज़र। बिस्मिल्लाह। आऊं त ईंदुसि पियो प्यारा तूं अचणु ॾींहुं या न ॾींहुं। हिकिड़ी मोहबत जी ॻाल्हि आहे, क्या बात, यानी कि जंहिं इंसान सां रूह थी वेंदो आहे उहो भले लोधे धिकारे कुझु बि करे, मोहबत रखी मन में, वरी बि गली में वञा। मोहबत रखी मन में रंदा रोड़िया जन तिन जो सराफन अण तोरी अघायो। बिस्मिल्लाह। ओ दर झले भी दुस्मा तुझो, दर झले भी दुस्मा तुझो, ओ तू बिहण दिया नदी। दुस पियो प्यारा तू अचण दिया नदी। आऊं थई दुस पियो प्यारा तू अचण दिया नदी। ओ दर झले बिह दुस्मा तुझो, दर झले बिह दुस्मा तुझो, तू बिहण दिया नदी। आऊं थई दुस पियो प्यारा तू अचण दिया नदी। आऊं थई दुस पियो प्यारा तू अचण दिया नदी। ओ दर झले बिह दुस्मा तुझो, दर झले बिह दुस्मा तुझो, तू बिहण दिया नदी। आऊं थई दुस पियो प्यारा तू अचण दिया नदी। आऊं थई दुस पियो प्यारा तू अचण दिया नदी। तू
तड़ी लोधी धिकारी तर छड़ाई तब मिठा ओ तू तड़ी लोधी धिकारी तर छड़ाई तब मिठा दूर खांड संदुस प्यारा तू ॾिसण ॾिया नदी आऊं तई दुस पियो प्यारा तू अचण ॾिया नदी ओ दर झले बिहंदुस मां तुंहिंजो दर झले बिहंदुस मां तुंहिंजो तू बिहण ॾिया नदी आऊं तई दुस पियो प्यारा तू अचण ॾिया नदी आऊं तई दुस पियो प्यारा तू अचण ॾिया नदी तो सायार यारी थी वही शेर यक तारा खड़ी ओ तो सायार यारी थी वही तो सायार यार थी वही शेर यक तारा खड़ी नाचो थी नचंदुस अॻियां तो तू नचण ॾिया नदी आऊं तई दुस पियो प्यारा तू अचण ॾिया नदी ओ दर झले बिहंदुस मां तुंहिंजो दर झले बिहंदुस मां तुंहिंजो तू बिहण ॾिया नदी आऊं तई दुस पियो प्यारा तू अचण ॾिया नदी आऊं तई दुस पियो प्यारा तू अचण ॾिया नदी दफ़ो दीदार पंहिंजो दिल रुबा मुर्की करा ओ हिकु दफ़ो दीदार पंहिंजो दिल रुबा मुर्की करा देह पंहिंजे में प्यारा पोइ रहण ॾिया नदी देह पंहिंजे में प्यारा पोइ रहण ॾिया नदी ओ दर झले बिहंदुस मां तुंहिंजो दर झले बिहंदुस मां तुंहिंजो तू बिहण ॾिया नदी आऊं तई दुस पियो प्यारा तू अचण ॾिया नदी आऊं तई दुस पियो प्यारा तू अचण ॾिया नदी ओ दर झले बिहंदुस मां तुंहिंजो दर झले बिहंदुस मां तुंहिंजो तू बिहण ॾिया नदी आऊं तई दुस पियो प्यारा तू अचण ॾिया नदी आऊं तई दुस पियो प्यारा तू अचण ॾिया